मीरपुर ख़ास में MQM पाकिस्तान ऐं सैयद अली नवाज़ शाह आज़ाद ग्रुप पारां बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी ते धांधली जो इल्ज़ाम आयो आहे। महबूब न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद साले कोरी मौजूद मीरपुर ख़ास DRO ऑफिस अॻियां MQM पाकिस्तान अॻुवाण सैयद अली नवाज़ शाह एहतजाज कंदे धांधली ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते तालके हुसैन बख्श मरी जे UC मीरपुर ओल्ड अली नवाज़ शाह ग्रुप जे वाइस चेयरमैन जे उम्मीदवार फारूक अहमद पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। पब्लिक जा आहियूं, ही असांजी ख़िदमत लाइ वेठा आहिनि। असां सलाम करियूं था, कंध मथे करे वञनि। The servant of the Zardari, they are not the servant of the Murad Ali Shah. They are our servant. They are servant of our peoples. We are paying the tax. Zardari is not paying the tax. Murad Ali Shah is not paying the tax. We are the paying the tax. So they have to justice with the peoples, pure peoples. We came here for the justice. We hope that media channels should strike for give the justice to the peoples. असांजी एप्लीकेशन आहे, असांजी एप्लीकेशन ई वठनि, कुझु बि न कनि, रिजेक्ट करे छॾीनि। उनजी रिसीविंग कापी असांखे ॾियनि त असां कंहिं ॿिए अदारे में जेको मथे असां पुकारियूं न अपील करियूं न, उहो बि कोन था कनि। हाणे न कयो त तव्हांजी हिकमत अमली छा हूंदी? असांजी हिकमत अमली इहा हूंदी, असां पंहिंजो हक़ कोन छॾींदासीं। असां इन एहतजाज जे दायरे खे वधाईंदासीं, आख़िर ताईं कोन छॾींदासीं। इन खां पोइ बि मूंखे इहा उमेद आहे त हिते इंसाफ़ कोन मिलंदो। असां इंसाफ़ पाण ख़ुदि कंदासीं। उहो कहिड़ो इंसाफ़ हूंदो? हिते पीपुल्स पार्टी जा जेकी चोर नुमाइंदा आहिनि, इन्हनि खे ॿुधायां थो त 2 महीने 4 महीने 6 महीने खां पोइ इलेक्शन थींदी, तव्हां नंढड़ा चोर त खटाए वेंदा, तव्हां वोट हिननि अवाम खां वठणु ईंदा, असांजे इलाइक़नि में ईंदा, ऐं जॾहिं असांजे इलाइक़नि में पहुचंदा न, असां तव्हांजो इस्तक़बाल कंदासीं।